बाढ़ मां नदीम जुड़ेजो जी रिपोर्ट मूजिब सन 1951 16 मई बाढ़ शहर में साबका चेयरमैन मरहूम गुलाम हैदर खान फुलपोटो जे घर में पैदा थियो, जंहिंजो नालो आशिक अली रखियो वियो। संदसि वालिद गुलाम हैदर खान फुलपोटो बाढ़ टाउन कमेटी जो हिकु दफ़ो काउंसिलर ऐं हिकु दफ़ो चेयरमैन जे इलेक्शन खटे शहर जो हिकु बहितरीन चेयरमैन थी गुज़रियो। 1987 में गुलाम हैदर खान जी वफ़ात खां पोइ बाढ़ में रहंदड़ फुलपोटा बिरादरी ज़वार आशिक अली खे 36 सालनि जी उमिरि में पग ॿधी ऐं बिरादरी जे सरवाणी जी ज़िम्मेवारियूं सौंपी वयूं। पग रस्म में आसपास जे ॿियनि बिरादरियुनि बि ज़वार आशिक अलीअ जे मथे ते पगनि जा तोहफ़ा रखी पंहिंजो सरबराह मनंदे खेसि वॾो मान ॾिनो। संदसि सियासी सफ़र पंहिंजे बाबा गुलाम हैदर खान जे ई छॾियल रस्ते तां शुरू थियो ऐं संदसि जे बहितरीन कारकर्दगीअ जे करे पंहिंजी पूरी ज़िंदगी जे सियासी कैरियर में बलदियाती चूंडुनि जो सदाईं फातिह रहियो। जंहिं दौरान 2 दफ़ा टाउन कमेटी बाढ़ जो काउंसिलर, हिकु दफ़ो वाइस चेयरमैन, हिकु दफ़ो नाइब नाज़िम ऐं हिकु दफ़ो नाज़िम तौरु चूंडिजी आयो। संदसि जी सियासी सफ़र में कई लाह चाढ़ा ऐं मुश्किलातूं पिणु आयूं। जंहिं दौरान 1991 में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे सॾ ते इस्लामाबाद लॉन्ग मार्च में गिरफ़्तार थियण बाद अटियाला जेल जो असीर बणियो ऐं जाम सादिक जे वॾी विज़ारत वारे दौर में खेसि ॿियनि साथियुनि कारकुननि समेत गिरफ़्तार करे सिंध जे मुख़्तलिफ़ जेलुनि में असीर बणाए पाकिस्तान पीपुल्स पार्टी खां वफ़ादारियूं मटाइण लाइ सख़्तियूं ऐं तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं। एतिरे क़दुरु जो नवाज़ शरीफ़ जे 1998 वारे दौर में संदसि जे वॾे फर्ज़ंद परवेज़ अली जे मथां क़त्ल जो कूड़ो मुक़दमो पिणु करायो वियो। मरहूम पंहिंजी ज़िंदगी में सियासत खां अलावा हिकु बहितरीन फ़ैसिला कंदड़ ऐं आदिल इंसान पिणु हुयो। ज़वार आशिक अली अदल ऐं इंसाफ़ सां अहिड़ो फ़ैसिला कंदड़ हुयो जो मिसकीन ऐं बेपहुच माण्हुनि लाइ हिकु आसान ऐं नंढड़ी अदालत हुयो। सियासी समाजी ऐं पगदारी जे मसरूफ़ियतुनि बावजूदि हिकु बहितरीन आबादकार तौरु पिणु सुञातो वेंदो हुयो। संदसि जो ज़मीनुनि ऐं आबादकारनि सां एतिरो त लॻाव हुयो जो पंहिंजी ज़मीन ते कुझु टुकड़ो पाण खेड़े पंहिंजे पघर मां रिज़्क़ हलाल हासिल करण ते फ़ख्रु महसूस कंदो हुयो। संदसि जो हारी नारी ऐं मज़दूरनि सां तमामु शफ़ीक ऐं मोहबत भरियो रिश्तो हुयो। मरहूम पंहिंजे राज जो पगदार ऐं शहर जे हिकु कदावर सियासी शख़्सियत हुअण सां गॾोगॾु मोहम्मद व आले मोहम्मद जे फ़ज़ाइल ऐं मसाइब जो बहितरीन शाइर पिणु हुयो। ज़िक्र अहले बैत ऐं आज़ादारी हुसैन सां एतिरो त लॻाव हुयसि जो अयामे आज़ाद दौरान पेरे उघाड़ी सॼो ॾींहुं आज़ादारे हुसैन सां गॾिजी मतमी जुलूसनि में नुहा ख़्वानी, कसीदा ख़्वानी ऐं सीना ज़नी करे करबला जे शहीदनि खे पुरसो ॾींदो ऐं हिकु मोमिन पिणु हुयो। संदसि जा बछड़ा परवेज़ आशिक अली काउंसिलर, सजाद हुसैन वकील, गुलाम हैदर फुलपोटो पंहिंजे वालिद जे नक्श कदम ते हलंदे संदसि सियासी सफ़र ऐं अवामी ख़िदमत कंदे तमामु बहितरीन साख ऐं मक़बूलियत माणी आहे, जंहिंजे नतीजे में संदसि जे ही बलदियाती इंतख़ाबी सीट तां उन जे पुटु सजाद हुसैन वॾी अक्सरियत सां काउंसिलर चूंडिजी वियो, जो पुराणे बाढ़ जे वार्ड मां वधीक वोट खणण ते ॾोकरी तालुके जे टाउन कमेटियुनि में घणा वोट खणी काउंसिलर में पहिरियों नंबर माणियो। फ़क़ीराणी तबियत जो मालिक ज़वार आशिक अली फुलपोटो 64 सालनि जी उमिरि में 2015 22 मार्च दिलि जे दौरे सबबि पंहिंजे मालिक हक़ीक़ी सां वञी मिलियो।